लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं हिकु सांझेवंद ऐं असांजे दोस्त ऐं फेडरल गवर्नमेंट में ऑफिसर तौरु कमु कंदड़ डॉक्टर ज़ुल्फ़कार जूणेजो या सैफुद्दीन जूणेजे सां जारी आहिनि। वक़्फ़े खां अवल हुनजे ज़ाती प्रोफाइल ते असां ॻाल्हायो कीअं कीअं किथां सफ़र कंदा हू अचे पहुता आहिनि। हाणे उनजी अमली ज़िंदगी ऐं उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। डॉक्टर साहब, हाणे कस्टम में जो तव्हां थियो त उते अवल ट्रेनिंग थी थिए, हा ठीकु आहे, उहा घणो वक़्तु थी थिए? साईं जॾहिं असां CSA जेको कंदा आहियूं न, हाणे बि उहो साॻियो सिस्टम आहे त पहिरीं त हिकिड़ी कॉमन ट्रेनिंग प्रोग्राम थींदी आहे जेका लाहौर में थींदी उहा आहे, थी CTP। ॿी हूंदी आहे स्पेशलाइज़ ट्रेनिंग प्रोग्राम STP, उहा कस्टम जी कराची में थींदी आहे। पर असांजी बेस जो अजीब अलमियो हो त उन पीरियड में कराचीअ जूं हालतूं ठीकु कोन हुयूं ऐं असां सां गॾु उन वक़्त जे प्राइम मिनिस्टर जो जेको प्रिंसिपल सेक्रेटरी हो मेहदी साहब, उन जी धीउ बि असां सां गॾु हुई। माना मियां नवाज़ शरीफ़ साहब जो प्रिंसिपल सेक्रेटरी हो सईद मेहदी जेको हिते चीफ सेक्रेटरी बि थियो। यस, उन जी धीउ असांजी बैचमेट हुई जेका हाणे जेको चीफ इलेक्शन कमिश्नर आहे उनजी मिसिस बि आहे। सो उन पंहिंजे वालिद खे चयो या हू सिक्योर न पियो सम्झे त हुनजी धीउ हिते जेको आहे ट्रेनिंग करे कस्टम हाउस जे ओल्ड कस्टम हाउस में ट्रेनिंग इंस्टीट्यूट हो कस्टम्स जो, त असांजी ट्रेनिंग ई शिफ्ट थी वई लाहौर में। त असां जेका कॉमन ट्रेनिंग प्रोग्राम उते ई कयोसीं ऐं वरी STP बि असांजी उते थी। सो उहा ट्रेनिंग थी, उनखां पोइ असांजी पोस्टिंग थी। पहिरीं पोस्टिंग मुंहिंजी हफ़्ते थी गडानी, ऐं उनखां पोइ बाक़ी प्रोसेस। गडानी में छो थी? शिप ब्रेकिंग जे करे? न, उहा असांजी बैच जेका हुई उन सभिनी खे पहिरियों दफ़ो हुननि, असां उन वक़्तु कस्टम सां गॾु सेल्स टैक्स बि हूंदी हुई। अच्छा। त असां सभिनी खे हिननि सेल्स टैक्स में मोकिलिणो हो। त गडानी ऐं हब वारो जेको सेल्स टैक्स जो ऑफिस हो, मां हुनजो असिस्टेंट कलेक्टर जे तौर ते अपॉइंट थियुसि। एक्चुअली ऑर्डर में ग़लती थी, मूंखे गडानी कस्टम्स में हुननि कयो त पोइ मुंहिंजे सभिनी बैचमेट चयो भाई असीं सभु सेल्स टैक्स में आहियूं, हीअ वरी कस्टम में वियो आहे। उहो प्रॉबली मूं उन वक़्तु हुननि खे चयो त बाबा मां STP में टॉपर आहियां, मूं 15 सालनि जो रिकॉर्ड टोड़ियो हो ऐं मूंखे गोल्ड मेडल जो FBR वारनि चयो या जेको DG ऐं डायरेक्टर ट्रेनिंग हो ॾींदा, उहो त अॼु ॾींदे ई कोन मिलियो। त मूं चयो त शायदि इन करे मूंखे हिननि कस्टम साइट ते मोकिलियो आहे, बट ईअं कोन हो, ॿिए ॾींहं ते उहो ऑर्डर चेंज थी वियो। सो उहो मां साल खनि उते रहियुसि, माना कोयटा कलेक्टोरेट जो पार्ट हो, ऐं उनखां पोइ वरी कस्टम हाउस में पोस्टिंग थी ऐं ईअं कस्टम हाउस कराची में अप्रेज़मेंट साइट ते। पोइ वरी घणो वक़्तु रहियो? अप्रेज़र न, अप्रेज़मेंट कलेक्टोरेट। अच्छा, अप्रेज़र त असांजो जूनियर ऑफिसर हूंदो। हा, त मां उते 2 साल तक़रीबन अप्रेज़मेंट में रहियुसि। उनखां पोइ प्रिवेंटिव में 2 साल खनि उते बि रहियुसि ऐं उतां पोइ वरी मां डिप्टी डायरेक्टर जे तौर ते कस्टम इंटेलिजेंस कराची, सिंध ऐं बलूचिस्तान ॿिन्ही प्रोविंसिस में ॾिसंदो रहियुसि। सो उनखां पोइ इहो सिलसिलो जॾहिं 19 ग्रेड में आयुसि, एडिशनल कलेक्टर कस्टम्स हुयुसि या सेल्स टैक्स जो, और FBR में सेक्रेटरी FBR टैरिफ 3 जो सेक्रेटरी रहियुसि। उतां पोइ मां हीउ जेको कॉमर्स वारो थींदो आहे इम्तिहान, उहो ॾिनो लम्स वारनि उन दौर में इहो कयो हो। सो रिटन एग्ज़ाम पास कयो, इंटरव्यू थियो, हुन खां पोइ वरी कमर्शियल काउंसलर थी चाइना हलियो वियुसि। हाणे ॿ ॻाल्हियूं मूंखे ॿुधायो, असांजे ॾिसंदड़नि खे सम्झायो, अप्रेज़मेंट छा आहे? अप्रेज़मेंट साईं बेसिकली जेके गुड्स इम्पोर्ट थींदा आहिनि न, कलेक्टोरेट जो नालो ई अप्रेज़मेंट आहे। त जेके गुड्स इम्पोर्ट थींदा आहिनि सॼी दुनिया खां पाकिस्तान में, त उन जी जेका वैल्यूएशन, बेसिकली वैल्यूएशन ऐं उन वैल्यू सां गॾु क्लासिफिकेशन, उनजो HS कोड हूंदो आहे, हिकिड़ो कमोडिटी कोड हूंदो आहे। सॼी दुनिया जी जेको ट्रेड आहे उहो कम्युनिटी बेस्ड आहे, उनजो नंबर्स हूंदा आहिनि। उहो 6 डिजिट कॉमन हूंदा आहिनि, उनखां पोइ वरी कंट्री उन में मज़ीद सब डिजिट्स एड करे सघे थी।
त जेके इम्पोर्ट गुड्स थींदा त उहो अप्रेज़ कलेक्टोरेट में ईंदा, कंटेनराइज़ कार्गो मेनली, त उन जी जेको आहे असेसमेंट, अप्रेज़मेंट इज़ बेसिकली असेसमेंट, उन सां गॾोगॾु टैरिफ जी क्लासिफिकेशन जेका आहे, छाकाणि जो उन सां रेट ऑफ ड्यूटी लिंक्ड हूंदो आहे, त उहो प्लस उन जी इम्पोर्टेबिलिटी, त उहा पाकिस्तान जो जेका इम्पोर्ट पॉलिसी हूंदी आहे, त ईअं त न आहे त उहे HS कोड या उहो कमोडिटी या उहे गुड्स पाकिस्तान में इम्पोर्टेबल ई न हुजनि, या हुजनि त कंडीशन्स हुजनि कुझु, हिकिड़ो टोटल बैन हूंदो आहे त हीअ नथा अची सघनि पाकिस्तान में, बिल्कुलु ठीकु, ॿियो हूंदो आहे त हीअ कंडीशन्स जेकॾहिं पूरियूं कयूं इम्पोर्ट थी सघे थो। फॉर्मेलिटीज़। हा, त अप्रेज़मेंट कलेक्टोरेट जो कमु इहो हूंदो आहे त उन्हनि गुड्स जी रेगुलेशन साइड ते वधीक ईअं। हा, अच्छा, तव्हांजे ख़्याल में अटेम्प्ट थींदा हूंदा त जेके बि शयूं नथियूं आणे सघजनि कानून में उहे बि अचनि? यस, हा, हिकिड़ियूं त उहे उनजो तरीक़ो हिननि वटि इहो हूंदो आहे, जेके इम्पोर्टर्स या उन्हनि जा एजेंट्स हूंदा आहिनि, त मिसडिक्लेयर कंदा आहिनि, ठीकु आहे, माना हिन दॿे में हीअ शइ, हा, ऐं हुजे उहा ॿी, हा, लिखंदा त हीअ जेको आहे गिलास आहे, पर हुजे चांदीअ जो गिलास, त मिसडिक्लेयर हिकिड़ी थींदी आहे, त उहो एग्ज़ामिनेशन जे दौरान ख़बर पवंदी आहे। अच्छा, अप्रेज़मेंट जा बि ॿ पार्ट आहिनि, हिकिड़ो त गुड्स जी असेसमेंट, उनजो हिकिड़ो अलॻि ग्रुप हूंदो आहे कस्टम हाउस उन दौर में, ऐं ॿियो वरी वाफ ते यानी एग्ज़ामिनेशन जा जेके शेड्स हूंदा आहिनि या जिथे कंटेनर्स पिया हूंदा आहिनि, उते वरी एग्ज़ामिनिंग स्टाफ हूंदो आहे, उहो बि अप्रेज़र हूंदा आहिनि या एग्ज़ामिनर उन दौर में हूंदा हुआ, हाणे उहे बि अप्रेज़िंग ऑफिसर्स फॉर एग्ज़ामिनेशन आहिनि, हेॾां वरी असेसमेंट जा अप्रेज़िंग ऑफिसर्स हूंदा आहिनि, त उहो जॾहिं मिसडिक्लेशन पकड़बी तॾहिं आहे जॾहिं एग्ज़ामिनेशन मां रिपोर्ट उन ग्रुप खे वेंदी आहे, जॾहिं उनजो एग्ज़ामिनेशन, जंहिंजो एग्ज़ामिनेशन न थियो पोइ त उहो निकिरी वेंदो, त एग्ज़ामिनेशन में उहो पकड़िजी सघे थो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो वरी जेको कस्टम्स में हिकिड़ो निज़ाम आहे रिस्क मैनेजमेंट सिस्टम, उन में ग्रीन चैनल, रेड चैनल, येलो चैनल हूंदो आहे, त ग्रीन चैनल में प्रोफाइल ठहंदो आहे हर इम्पोर्टर जो या एक्सपोर्टर जो, जेकॾहिं उनजो 60-70, हाणे मां छाकाणि त डायरेक्टर रिस्क मैनेजमेंट बि रहियो आहियां, मूंखे उनजी ख़बर आहे अंदर जी, त उहो जेकॾहिं उनजो प्रोफाइल सिस्टम सम्झे थो त ही उनजी स्कोरिंग बि आहे बाक़ाइदा, त ही ठीकु आहे, त उहो एग्ज़ाम में न थींदो, उहो ग्रीन चैनल में ठक जीअं ई GD फाइल थींदी, GD इज़ अ डॉक्यूमेंट, कस्टम्स जो डॉक्यूमेंट हूंदो आहे, गुड्स डिक्लेरेशन, त जीअं ई उनजी GD फाइल थींदी, ठक सिस्टम जेकॾहिं सम्झंदो त इहो ठीकु आहे, त उनखे सेकेंडनि में हू क्लियर करे छॾींदो। रेड चैनल में उहो वेंदो आहे जंहिंजो जेको प्रोफाइल ठीकु न हूंदो आहे, त पोइ एग्ज़ामिनेशन थींदो आहे। येलो उहो आहे जंहिंमें एग्ज़ामिनेशन खां पहिरियां जेकॾहिं अप्रेज़िंग ऑफिसर ग्रुप वारो सम्झे त एग्ज़ामिनेशन रिकॉर्ड, उहो डॉक्यूमेंट्स कॉल, माना हुनजा ग्रे आहे, यानी डॉक्यूमेंट्स हुनजा कंप्लीट न आहिनि, मज़ीद डॉक्यूमेंट्स जी ज़रूरत आहे, उनजी बेसिस ते फ़ैसिलो थींदो त इन जो एग्ज़ामिनेशन कजे या न कजे या असेसमेंट फाइनल कजे। डॉक्टर, पाकिस्तान में ही कस्टम जेको हाउस आहे, या तव्हां हिते वेठा आहियो अप्रेज़मेंट ते ऐं रेगुलेशन्स खे ॾिसो था या इंस्पेक्शन ऐं इन्वेस्टिगेट था कयो, तव्हांजे ख़्याल में असांजो माण्हू डिक्लेरेशन जेका आहे घणो % कूड़ था आहिनि? साईं, इहा असां डेटा ॾिसंदा रहिया आहियूं, अटैम्प्ट थींदो आहे, पर जेका असां डिटेक्शन्स करे सघियासीं उहो कंहिं दौर में त शायदि 20% हुई, पर असांजे पीरियड में असां ॾिसंदा हुआसीं 10-15% खां मथे न ई। कंट्रोल कयो, उहो कंट्रोल ईअं ई थींदो आहे त एग्ज़ामिनेशन जे थ्रू या असेसमेंट जे थ्रू या इवन गुड्स क्लियर थी विया, उनखां पोइ बेस्ड ऑन पोस्ट क्लियरेंस ऑडिट PCA, ऑडिट बेस पोइ उहे रिकवरीज़ उनखे नोटिसिस वेंदा आहिनि, त ईअं उहो थींदो रहियो आहे। बट इहो इन जो वॉल्यूम को एॾो वॾो कोन्हे, या ईअं खणी चओ त हिकिड़ो ॿियो टर्म यूज़ थींदो आहे अंडर इनवॉइसिंग। अंडर इनवॉइसिंग माना जेकॾहिं $100 जी शइ आहे, उनजी हिननि $80 $100 जी आहे जेकॾहिं, त $80 जस्ट टू मिनिमाइज़ टैक्स, त उहो अटैम्प्ट थींदो रहियो। अंडर इनवॉइसिंग हिकिड़ो पीरियड हो त चाइना खां असांजो
ज़ाहिर आहे कारोबार घणो आहे, इम्पोर्ट उतां तमामु घणी थींदी आहे, तंहिंजे करे चाइना जा जेके हाणे त चाइना सां बि इंटीग्रेशन आहे पाकिस्तान कस्टम्स जी, हाणे उन्हनि जो उहो बि रेशो घटिजी वियो आहे। को पीरियड हो त 30% प्लस अंडर इनवॉइसिंग हूंदी हुई, हाणे उहो असां लेटली जेको ॾिठो 2-3 साल अॻु त उहो 10% 15% जी रेंज में आहे। माना इहे चई सघो था त बहितरी जे पासे आहे। यस, अंडर इनवॉइसिंग में काफ़ी बहितरी आई आहे, बिल्कुलु बहितरी आई आहे। पर हाणे उन में हिकिड़ो ॿियो इशू इहो आहे त मिसयूज़ ग्रीन चैनल जो बहरहाल थींदो रहियो आहे, उनखे कस्टम जी एडमिनिस्ट्रेशन ठीकु करण जी कोशिशि करे पई ऐं काफ़ी हद ताईं ठीकु बि कयो आहे। हाणे ही जेको कस्टम आहे, तव्हां बलूचिस्तान बि रहियो, कोईटा कलेक्टोरेट में बि रहियो, असांजा बॉर्डर त मिलनि था अफ़गानिस्तान सां, इंडिया सां, ईरान सां, अफ़गानिस्तान सां, ठीकु आहे। बिल्कुलु। त उहा एक्टिविटी जेका आहे उहा तव्हां वटि रिपोर्ट थींदी मेन ऑफिस में? यस, इंफॉर्मेशन बिल्कुलु मिलंदी हुई। ऐं मां जॾहिं कोयटा जो कलेक्टर हुयुसि या गवादर जो कलेक्टर हुयुसि, उन इहे ॿई इम्पॉर्टेंट असां, या बाद में मां जॾहिं 2021 में 2021 में चीफ कलेक्टर साउथ हुयुसि, जॾहिं मूं वटि सिंध जी बि चार्ज हुई ऐं बलूचिस्तान जी बि चार्ज हुई एज़ अ चीफ कलेक्टर, विच इज़ द टॉप पोजीशन, 2 प्रोविंसिस जो कस्टम जो हेड हुयुसि, त इहे सॼी इंफॉर्मेशन ईंदी ऐं असांजी डिप्लॉयमेंट बि हूंदी हुई। पर उनखे कंट्रोल करणु असांजे वस जी ॻाल्हि न हूंदी, टू बी ऑनेस्ट। छाकाणि जो तव्हां अंदाज़ो कयो त बॉर्डर जी जेका ईरान सां बॉर्डर या अफ़गानिस्तान सां बॉर्डर, उन में कस्टम्स खां अलावा ॿिया फोर्सिस बि आहिनि। उनजा सिक्योरिटी रीज़न आहिनि, सिक्योरिटी जे कॉन्टेक्स्ट में आहिनि, बट कस्टम्स जो डोमेन त एंटी स्मगलिंग उन्हनि, या ट्रेड जेको लेजिटिमेट आहे उनखे ॾिसणु, इलिसिट ट्रेड जेको आहे उनखे कंट्रोल करणु, कस्टम्स वटि स्ट्रेंथ एतिरी हुई कान जो उहो एॾे लंबे बॉर्डर खे ॾिसी सघे। मिसाल मां ॾियां त उन पीरियड में सपोज़ 400-500 एम्प्लॉइज़ हुया कोयटा कलेक्टोरेट जा, ऐं उहे कस्टम हाउस में बि कमु कनि, चेक पोस्टुनि ते बि कमु कनि, त उहो सॼो बॉर्डर ॿिनि कंट्री सां उन वस जी ॻाल्हि कान आई। सो इहो जेको उनखे कस्टम्स कंट्रोल करण जी कैपेसिटी कान आई, ऑनेस्टली स्पीकिंग। ठीकु आहे। मूं तॾहिं बि चयो त रिक्रूटमेंट करणु खपे ऐं वधीक नफ़री हुजणु खपे, सो दैट बॉर्डर, मिसाल तौरु हाणे पंजगूर वारो एरिया नोटोरियस हूंदो हो जिथां, ऐं उन सां लाॻापियल तुर्बत वारा एरिया जिथां स्मगलिंग काफ़ी थींदी हुई, ख़ासि तौर ते जेको ईरानी पेट्रोल, डीज़ल ऐं ॿिया जेके आइटम्स हूंदा हुआ, उते असांजी नफ़री हूंदी केतिरी हुई, हार्डली 10-15 माण्हू। 10-15 माण्हू उन सॼे खे कीअं, जेके लेजिटिमेट ट्रेड खे बि ॾिसनि ऐं वरी इलिसिट या इलीगल ट्रेड खे या स्मगलिंग खे बि ॾिसनि, उनजी वस जी ॻाल्हि कान आई। सो उहो डिप्लॉयमेंट जा वॾा इशूज़ हुया। अवा खे असां ॾिठो 79-80 में 2 शयूं स्मगल थियूं इन पाकिस्तान थ्रू इलिसिट अनफेयर मीन्स, हिकिड़ी हेरोइन, हिकिड़ी वेपन्स, ख़ासि करे क्लाशनकोफ। उन असांजो कल्चर ई चेंज करे छॾियो। शागिर्द अॻे टी पिस्टल ताईं आहे, उहे क्लाशनकोफ ताईं। ठीकु। शहर जा गुंडा स्टेन गन ताईं आहे, उहे क्लाशनकोफ ताईं अची विया। हर शइ पोइ हवाई फायरिंग ऐं जशन ऐं ख़ुशियूं सभु क्लाशन सां थी वियूं। इहो तव्हां रिपोर्ट कंदा त हीउ सभु कुझु थिएव थो? यस, हा, यस। ॾिसो, नार्कोटिक्स जेसि ताईं ANF न ठही हुई त कस्टम जो डोमेन हो, उन खां पोइ ANF क्रिएट कई वई, पोइ इहो ड्यूअल हूंदो हो, मतिलबु मेन रिस्पॉन्सिबिलिटी ANF जी हूंदी, पोइ कस्टम जी बि हूंदी। सो इहे रिपोर्ट थींदो हुओ ऐं सीज़र्स बि थींदा हुआ। लैंड बॉर्डर स्टेशन्स ते या जेके लैंड रूट्स जे थ्रू जेका बि नार्कोटिक्स जी स्मगलिंग थींदी हुई, कस्टम जा सीज़र्स तमामु वॾा आहिनि। हा, उहे आहिनि तमामु वॾा।
एयरपोर्ट त ख़ासि तौर ते उहो कस्टम्स आहे, NF बि आहे हुते, कस्टम जा उते बि सीज़र्स आहिनि, प्लस जेको लैंड बॉर्डर रूट्स आहिनि या स्टेशन्स आहिनि उन्हनि जा बि सीज़र्स बि आहिनि ऐं रिपोर्ट्स बि जनरेट थींदियूं आहिनि पीरियाडिकली। उन्हनि ते जेका इंटेलिजेंस रिपोर्ट्स आहिनि उहे बि जनरेट थींदियूं आहिनि ऐं उन ते कस्टम्स, FBR ऐं गवर्नमेंट जो तमामु घणो फोकस रहियो आहे, तंहिंजे करे उहे त रूटीन में जनरेट थींदियूं आहिनि। प्लस असांजो इंटरनेशनल एजेंसी सां बि कोऑर्डिनेशन अलॻि आहे। कुझु इंफॉर्मेशन असांखे उतां बि ईंदियूं हुयूं, असां UK कस्टम्स या इवन अमेरिकन नार्कोटिक अफेयर्स सेक्शन हूंदो हो, पोइ DE, उन्हनि सां जॉइंट ऑपरेशन्स बि कया आहिनि। मां ख़ुदि उन्हनि जो पार्ट बि रहियो आहियां। या असां हिकिड़ो कंट्रोल डिलीवरी, मतिलबु हिकिड़ी शिपमेंट सपोज़ टोलनि जी वञे थी हितां, उन में असां कुझु हीरोइन रखी छॾीसीं, असां उनजो हिकिड़ो लॉ आहे, उनखे फॉलो करिणो हूंदो आहे। ANF, कस्टम्स ऐं उहा फॉरेन एजेंसी, उन्हनि जी बेसिस ते ॿाहिरि उहे वॾा केसिस थिया आहिनि। मुंहिंजा नॉमिनेटेड कयल ऑफिसर DCs, उन्हनि खां पोइ जेको फॉलोअप थींदो रहियो आहे। UK में हिकिड़ो वॾो गैंग बस थियो हो उन सिलसिले में। सो इहो इंटरनेशनल कोऑपरेशन बि इन में शामिलु आहे, लोकल एजेंसी सां कोऑपरेशन बि शामिलु आहे। हिन हेरोइन खां सवाइ, क्लाशनकोफ खां सवाइ, हाणे हिकिड़ी वॾी बीमारी आहे गुज़िरियल 10-15 सालनि खां, जेको ख़ासि करे इंडिया खां शुरू थियो असांजे पासे, त ही मुख़्तलिफ़ जेके ब्रांड्स आहिनि, जेके गुटको, नस्वार, अलाइड ब्रांड्स आहिनि, माओ, मैनपुरी, सिटी, ऐं उन सॼो नस्ल जेको आहे तबाह करे छॾियो। हिन खे रोकींदो केरु? इहो साईं गॾियल एफर्ट जी ज़रूरत आहे। कस्टम्स जा सीज़र जेके थींदा आहिनि उन में इहे शयूं हूंदियूं आहिनि, बाद में डिस्ट्रक्शन थींदी आहे। पर सची ॻाल्हि इहा आहे त इहो इन खे 100% रोके न सघिया आहियूं, इहो फेल्यूर आहे। जेको असांजे नस्लनि जी बर्बादी आहे, उन जे लाइ इन ते वधीक एफर्ट्स वठण जी ज़रूरत आहे। इहो असांजा जेके पोरस बॉर्डर्स आहिनि, जेके तव्हां जिन 3 मुल्कनि सां बॉर्डरनि जी ॻाल्हि कई, इहो प्रॉपरली इम्प्लीमेंट जे थिए त आकाश ई न अची सघे। बट अफ़सोस सां चवणो पए थो त सभिनी एजेंसीज़ जो कंहिं न कंहिं हिसाब सां फेल्यूर आहे, जो इहे शयूं पोइ बि अचनि थियूं पियूं। नॉट ओनली इहो, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इवन कंटेनराइज़ कार्गो में बि मिस डिक्लेयर्ड, या एयरपोर्ट तां को पैसेंजर अचे थो बैग में आहे, 100% त हाणे उहो चेकिंग पॉसिबल कोन्हे न। उते बि गवर्नमेंट जो इहो ख़्यालु हूंदो आहे त ॿाहिरियां जेके पैसेंजर अचनि था उन्हनि खे तव्हां ग्रीन चैनल कयो, तंग न कयो। त पोइ जंहिं बैग में इहे शयूं हूंदियूं आहिनि, उहे जेकॾहिं स्लिप थी वियूं, या कनाइवेंस हूंदी कंहिं एजेंसीअ जी, या प्रोटोकॉल हूंदो, उहे शयूं त अचनि थियूं। डॉक्टर साहब, मूंखे ख़बर न आहे त हीउ सवाल तव्हां सां रिलेटेड आहे या न, पर कस्टम ऐं टेक्नोलॉजी उहे ॿई इक्वेट कनि थियूं, ऐं ऑपरेशन जे हवाले सां हिते पाकिस्तान में टेक्नोलॉजी, उहा वर्ल्ड टेक्नोलॉजी ऐं अपडेटेड टेक्नोलॉजी अवां वटि बि हुई। मां इहो ॿुधाइणु चाहींदुसि त प्रॉबेबली पाकिस्तान कस्टम्स वॉज दी फर्स्ट फेडरल एजेंसी जंहिं वटि ऑटोमेशन शुरूआती पीरियड में आई। छाकाणि जो हीउ जेको इंटरनेशनल ट्रेड आहे न, उन जे लाइ डेटा इज़ वेरी इम्पॉर्टेंट ऐं फास्ट प्रोसेसिंग। त कस्टम हाउस में मां त 96 में पहिरियों दफ़ो वियुसि, पर असांखे ख़बर पई त उहो थोरो सो पहिरियां 80s में शायदि वॾा मां उहे ॾिठा कंप्यूटर्स, जेके वॾनि कमरनि में तमामु वॾा हिकिड़ा जेके अलमारियूं टाइप हूंदा हुआ, उहे कंप्यूटर्स ॾिठा असां। त कस्टम्स इज़ इन माई ओपिनियन फेडरल गवर्नमेंट जे कंहिं इदारे में जंहिंजी पहिरियां ऑटोमेशन थी हुई। ऐं आउं चवंदुसि त हिन वक़्तु बि कस्टम्स एडमिनिस्ट्रेशन FBR में जेको बाक़ी सेल्स टैक्स या इनकम टैक्स साइड आहे, IRS साइड आहे, उन्हनि खां
एडवांस्ड आहे छाकाणि जो उहो जेको उन वक़्तु प्राल हूंदो हो हाणे PSW आहे पाकिस्तान सिंगल विंडो उन में कस्टम जा ऑफिसर्स कमु कंदा आहिनि ऐं उहे सॼी दुनिया सां इंटरेक्शन हूंदो आहे रिस्क मैनेजमेंट सिस्टम असांजो रोबस्ट आहे असांजो जेको GD प्रोसेसिंग वारो सिलसिलो उहो फास्टर आहे त दुनिया खां को घणो एडवांस त कोन हुयूं पर पोइ कोन हुयूं नादरा वांगुरु जीअं नादरा इज़ स्ट्रांग IT में त पाकिस्तान कस्टम्स बि घटि न आहे उन जेको टैक्स जो निज़ाम हुयो या पोइ वरी उन जो जेको विभाग जो निज़ाम हो उहो ॾाढो रोबस्ट हुयो मां हिकिड़ो दफ़ो 2007 में श्रीलंका वियुसि 7-8 में शायदि जेका फ्री ट्रेड एग्रीमेंट जूं नेगोशिएशन्स हुयूं उन में FBR में पोस्टेड हुयुसि उन जो पार्ट हुयुसि मूंखां उन वक़्तु विभाग त कोन आयो पर टैक्स जो निज़ाम हुयो उहो मूंखां फरमाइश कई वई त प्रेज़ेंटेशन ॾियो त श्रीलंकन कस्टम्स जो जेको हेड हुयो DG उन वक़्तु हुन एप्रिशिएट कयो ऐं चयईं त अहिड़ो सिस्टम असांखे जे करिणो हुजे त तव्हां मदद कंदो मूं चयो हा पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन सां ॻाल्हाईंदुसि तव्हांजी मदद करे सघिजे थी ऐं मूंखे हुननि ऑफर बि कयो त तूं एज़ अ कंसल्टेंट असांजो जेकॾहिं एडवाइज़र जे तौर ते ख़ैर उहो त कोन थी सघियो पर उहो हिकिड़ो सुठो सिस्टम कस्टम्स जो डेवलप कयल आहे बिल्कुलु वर्ल्ड बैंक जूं रिपोर्टूं आहिनि ऐं बाक़ी इंटरनेशनल एजेंसी जूं रिपोर्ट्स आहिनि त इहो सिस्टम पाकिस्तान जो जेको होम ग्रोन आहे विभाग ख़ासि तौर ते वन ऑफ द बेस्ट सिस्टम वर्किंग इन पाकिस्तान ठीकु थियो हाणे डिटेक्शन में असां वर्ल्ड लेवल ते आहियूं या उहो पुराणो ई तरीक़ो आहे डिटेक्ट कयूं त हिन में ॾिसो हिकिड़ा त असां वटि जेको आहे स्कैनर्स आहिनि कंटेनर इम्पोर्ट थियो या एट द एयरपोर्ट तव्हांजो बैगेज अचे थो उते बि स्कैनर्स आहिनि बैगेज स्कैनर उहे नंढा आहिनि ऐं जेके पोर्ट्स ते जेके शिपमेंट्स वॾियूं अचनि थियूं कंटेनर्स उन्हनि जो स्कैनिंग बि एडवांस्ड आहे काफ़ी बहितरु आहिनि ऐं उन्हनि खे अञा बहितरु करे सघिजे थो हाणे त AI जे करे उन्हनि में वधीक असां उन में हिकिड़ी जेके स्कैनर्स हुया जेके जाइका जे मार्फत हणाया हुआ जेका जैपनीज़ एजेंसी आहे उहे एडवांस्ड हुया पर उनजी जेका लाइब्रेरी ठाहिणी हुई त उन में जेका इमेजिस उनजी डेटा बैंक जेका हुई त उहा जेका शइ इम्पोर्ट थिए उन सां मैच करे ॿुधाए त हीअ शइ आहे उहा काफ़ी इम्प्रूव कई हुई सो कंटेनर जी जॾहिं स्कैनिंग थींदी आहे त उन में काफ़ी शयूं क्लियर थींदियूं आहिनि ॿियो स्टेज इहो आहे डिटेक्शन जो त जॾहिं किथे शक हुजे त उहो उनखे एग्ज़ामिनेशन करे हा उन में इम्प्लाई जी कराइवंस हुजे त उहा ॿी ॻाल्हि आहे बट अदरवाइज़ डिटेक्शन इज़ नॉट बैड आख़िरी सुवाल हिन वक़्फ़े खां अवल तव्हां खां पुछां त दुनिया जे समूरनि मुल्कनि जी ऑब्ज़र्वेशन तव्हां वटि पहुचंदी हूंदी जॾहिं बि तव्हां हिन सॼे सफ़र में रहिया हूंदा जेकॾहिं असीं सम्झूं त वेस्ट जा मुल्क सुपर्ब आहिनि सिक्योरिटी में डिटेक्शन में या एनालिसिस सॼी चोरी पकड़ण में जेकॾहिं असां अस्यूम कयूं या कहिड़ो बि मुल्क सुपर्ब आहे त उन जे बावजूदि बि उन सुपर्ब जे बगल मां बि पिल्फरेज थी सघे यस बिल्कुलु थींदी आहे इंसानु माना ॾाढो आहे मशीन खां थींदी आहे ॾिसो उन्हनि जा रिस्क मैनेजमेंट सिस्टम्स आहिनि न हुते अञा असां वटि एग्ज़ामिनेशन जो रेशो वधियलु आहे उन्हनि वटि एग्ज़ामिनेशन जॾहिं सिस्टम डिटेक्ट करे तंहिंजे करे इहे उते बि थींदा आहिनि तंहिंजे को 100% को सिक्योर सिस्टम कोन्हे नंढड़ी साई वेठो भले नाज़रीन अजब जहिड़ी ॻाल्हि कई डॉक्टर साहब त असांजा मुख़्तलिफ़ जेके बि इदारा आहिनि जिन खे कई शयुनि ते कंट्रोल करिणो हो ऐं कई इलिसिट शयूं मुल्क में दाख़िल न थियणियूं ऐं असां पंहिंजे अंदर में बि ॾिसूं वेठा त उहो 100% कंट्रोल न थी सघियो आहे ऐं नसुलनि जो वॾो नुक़सानु पियो थिए मुंहिंजो इशारो गुटके ऐं मैनपुड़ी माए ऐं नसवार ऐं इन्हनि ॾांहुं आहे
सो मूंखे इहो अहसासु हिन इंटरव्यू करण खां वल कोन हो त गुटके ताईं ॻाल्हि मां डॉक्टर साहिब ताईं पहुचाईंदुमि, पर हाणे गुटको घर घर जी ॻाल्हि थी वई आहे ऐं इन करे इहा ॻाल्हि मूंखे करणी पई। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण डॉक्टर साहिब खे चाइना वठी था हलूं ऐं पोइ डॉक्टर साहिब खां पुछूं था इहे जूजू बलाड़ा जेके आहिनि, इहे चाइना वारा, इहे कीअं पहुता, किथे पहुता, छा छा कयूं, मिरेकल्स ऐं मौजज़ा कहिड़ा करे ॾेखारियूं। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ डॉक्टर साहिब सां ॻाल्हायूं।